सिंध में केतरा ही सूफ़ी बुजुर्ग थी गुज़रिया आहिनि जिन अल्लाह तबारक तआला ऐं उन जे प्यारे हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अॻियां हिन फ़ानी दुनिया खे का बि अहमियत न ॾिनी। जिन विसाल जी वाई ॿुधण खां पोइ अमीरी लिबास लाइ हेकड़ाई जो नारो हयो। सुल्तानाबाद लॻ अंजुमन ग़ुलामान कलंदर पारां मोहब साईं दुरूद पाक जो तोहफ़ो दुनिया जी कुंड कुड़च ताईं पहुचाईंदड़ साईं मोहम्मद अली कलंदरी जो उर्स मुबारक वॾी अक़ीदत ऐं एहतराम ऐं SOP तहत मल्हायो वियो, जंहिंमें सॼी सिंध खां हज़ारनि जी तइदाद में पांधेड़नि शिरकत कई। अंजुमन ग़ुलामान कलंदर उहा वाहिद सूफ़ी तंज़ीम आहे जंहिंमें रंग, नस्ल, अमीरी, ग़रीबी, मज़हबी इंतहा पसंदी ऐं फ़िरक़ी वारियत जहिड़े कंहिं बि अमल खे अहमियत न ॾिनी वेंदी आहे। सिंध जी कुंड कुड़च में दुरूद पाक जो पैगाम पहुचाईंदड़ मोहब साईं मोहम्मद अली कलंदरी जे उर्स मुबारक जी शुरूआत दुरूद पाक जी इज्तिमाई दुआ सां कई वई, जंहिंमें 271 अरब 27 करोड़ 15 लख 49,150 दुरूद पाक, 48,949 ख़तमुल कुरान, 619 दलाइल ख़ैरात आयत करीमा, 97,03,820 सूरह यासीन, 72,04,572 सूरह या रहमान, 1012 जी इज्तिमाई दुआ घुरी वई। इन मौक़े ते सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान समेत मुल्क जे केतिरनि इलाइक़नि मां हज़ारनि जी तइदाद में कलंदरी जमायत जा कारकुन शरीक थिया। प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआत दरगाह खे गुसल ॾेई चादर चाढ़े कई वई, तिलावत कलाम पाक ऐं नात ख़्वानी पिणु कई वई, जॾहिं त आयल महिमाननि टोपियुनि, लुंगियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। इन मौक़े ते अंजुमन ग़ुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे रूहानी सरवाण सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी ख़िताब कंदे चयो त सिंध आशिक़ आल मोहम्मद आहे। ही जमायत दुनिया जी वाहिद जमायत आहे जेका कंहिं बि मज़हबी, इंतहा पसंदी, फ़िरक़े परस्ती ऐं पीरी मुरीदी खां हटी करे ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार जो दर्स ॾिए थी, जंहिंमें 90% नौजवान मुसलसल दुरूद शरीफ़ जो विर्द कनि था। हुन चयो त सुल्तानाबाद जी सरज़मीन ते महफ़िल बावफ़ा साईं मोहम्मद अली कलंदरी जे इश्क जी अलामत आहे, जंहिं मुसलसल कंहिं सन्यासी जियां झर झंग जागी इश्क रसूल जी प्रचार कई ऐं झोली झले दरूद पाक पढ़ण ऐं पढ़ाइण जी तबलीग कई। जॾहिं त इन मौक़े ते ॾाॾा साईं यूसुफ शाह रहमतुल्लाह अलैह जा फर्ज़ंद साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, बाबा साईं ग़ुलाम कलंदर शाह, फर्ज़ंद साईं अली हैदर शाह, ॾाॾा साईं अब्दुल रहमान शाह, ॾाॾा साईं यूसुफ शाह रहमतुल्लाह अलैह ग्रुप जो इंचार्ज शबीर बुरफत, गिरोड़ी ग्रुप इंचार्ज मोहम्मद इब्राहिम हालिपुटो, नूरानी सरकार ग्रुप इंचार्ज मामा हुसैन बख्श बुलेदी, सचल सरमस्त ग्रुप इंचार्ज मामा उर्स जतोई, समन सरकार ग्रुप इंचार्ज मोहम्मद बख्श नायो, अली नवाज़ मेहमान, सज्जाद दर्स शहबाज ग्रुप इंचार्ज शफ़ी मोहम्मद सोलंगी रहमतुल्लाह बुरगड़ी, ज़ैदुल्ला चांडियो ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। कैमरामैन शफ़ी मोहम्मद जमाली सां गॾु अली नवाज़ लाखो, रोशनी न्यूज़, सुल्तानाबाद। अवाम जा मसला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ असांजो अज़्म, सूंह वारी सिंध जे हर मसइले ते फोकस। ॾिसंदा रहो रोशनी न्यूज़ वेब चैनल कराची।